आवाज़ न्यूज़ के प्रोग्राम दी एज विथ मोहसिन बबर में आवां खे भलीकार नज़र कल असां प्रोग्राम में एक तफ़सीली सेगमेंट कयोसीं त मौसमियाती तब्दीली खां पोइ सिंध में हेल बारिशूं तेज़ बारिशुनि जा इतला आहिनि अगकथी कई वई आहे मुख़्तलिफ़ इंटरनेशनल एक्सपर्ट्स तरफ़ां ऐं उन्हनि जो चवणु आहे त सॼे रीजन में जेका बारिशूं तयारु थियनि पियूं उन हिसाब सां जून जे आख़िर में जुलाई खां अगस्त ताईं 2 महीननि ताईं ख़ासि तौर ते तेज़ बारिशुनि जो ऐं मामूल खां वधीक बारिशुनि जा इतला आहिनि। केतिरी बारिश पवंदी, कहिड़नि हिसनि में पवंदी, इहो अञा चवणु अॻुवाट हूंदो, छाकाणि त एग्ज़ैक्टली जा ख़बर पवंदी या वञी हफ़्तो पहिरीं खनि ख़बर पवंदी। पर ज़रूरी आहे त जेका वल्नरेबिलिटी असांजी सिंध में आहे हर लिहाज़ खां जोग्राफ़ी तौर ते स्टॉर्म ड्रेनेज असां वटि न आहे ऐं उन खां अलावा तव्हांखे ख़बर आहे इंतिज़ाम जेके ज़िले इंतिज़ामिया जा इंतिज़ाम हूंदा आहिनि उहे बि तव्हांजे आॾो आहिनि। माण्हुनि खे इमदाद सियासी तौर ते मिलंदी आहे, कंहिंखे नाए मिलंदी, कंहिंखे वधीक मिलंदी आहे, कंहिंखे थोरी मिलंदी आहे। इहे सॼा मसइला रहंदा आहिनि, माण्हू दरबदर थिया, इहो असां पोएं साल सॼो ॾिठोसीं। इन शयुनि खे नज़र में रखंदे असांजो कल्ह जेको असां सेगमेंट कयो उन में असांजी कोशिशि हुई त सरकार खे इहो ॿुधाइजे त पंहिंजूं तयारियूं कीअं करणु घुरिजनि ऐं इन हवाले सां छा तयारियूं कयूं वियूं आहिनि। सुठी ॻाल्हि इहा थी त कल्ह हिकिड़ो चीफ सेक्रेटरी साहिब जी सदारत में इजलास थियो। उहो हंगामी इजलास हो ऐं उन हंगामी इजलास में समूरनि लाॻापियल खातनि खे घुरायो वियो ऐं इन अलर्ट खे मद्देनज़र रखंदे कुझु तयारियूं कयूं वियूं आहिनि। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेकॾहिं हुकूमत महीनो खनि महीनो बि कोन रहियो आहे, अञा 20 ॾींहं खनि रहिया आहिनि इन सॼी जेका अगकथी कई वई आहे बारिशुनि जी। इन 20 ॾींहं पहिरीं हुकूमत कुझु इंतज़ाम करणु शुरू कया आहिनि ऐं स्टॉक टेकिंग हुननि कई त असां वटि हींअर छा छा सामान पियो आहे, छा छा मुमकिन थी सघे थो, कमेटियूं ठाहियूं आहिनि, कीअं थींदो सॼो। उनमें इहो मां तव्हांखे थोरो उनजो तफ़सील तव्हांजे आॾो रखणु चाहियां थो। तफ़सील कुझु हिन रीति आहिनि त सिंध में सरकारी जेको ऐलान जारी थियो उनमें जुलाई खां सेप्टेंबर ताईं तूफ़ानी बारिशूं ऐं ॿोॾि जी पेशनगोई कई वई आहे, अगकथी कई वई आहे। सरकार पाण चवे थी त अगकथी कई वई आहे, तंहिंजे करे समूरनि लाॻापियल खातनि खे हाई अलर्ट जारी कयो आहे। इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे त उन्हनि खे हाई अलर्ट जारी कयो वञे त जीअं हींअर खां ई तयारी वठनि त जीअं नुक़सान जे असरनि खे जेकॾहिं को नुक़सानु आहे, जेकॾहिं बारिश थिए जाए नुक़सान जे असरनि खे घटाए वञे। हिन में जेके इंतिज़ामात जो जाइज़ो वठण लाइ इजलास चीफ सेक्रेटरी सैयद आसिफ हैदर शाह जी सदारत में थियो, जंहिंमें सूबाई वज़ीर साहब बल्दियात जेके आहिनि मकानी दरन सईद गनी साहब, सूबाई वज़ीर जेके बहाली जा आहिनि मखदूम महबूब ज़मा साहब, सीनियर बोर्ड मेंबर रेवेन्यू, सेक्रेटरी बहाली, सेक्रेटरी बल्दियात, सेक्रेटरीज़ आर्मी, हेस्को 1122 ऐं ॿिया हुनजा नुमाइंदा शुरू थिया। तमामु कमिश्नर, समूरा डिप्टी कमिश्नर ऐं असिस्टेंट कमिश्नर बि खे बि वीडियो लिंक में शामिलु कयो वियो। त इहो ॾिठो वञे त इहो कलोके ॾींहं में ऐं इन्हनि ॾींहंनि में हिकु वॾो इजलास हो जंहिंमें वॾे पैमाने ते तयारियुनि जी इहो जाइज़ो वरितो वियो। हिन में जेके मखदूम महबूब ज़मान साहब आहिनि उन्हनि बहाली मामले ते ब्रीफिंग ॾिनी ऐं उन्हनि पंहिंजी तयारी त घटि ॿुधाई, पर इहो ॿुधायो त सिंध में जुलाई में सेप्टेंबर में वधीक बारिशूं थींदियूं ऐं 5 खां 9 लख क्यूसिक पाणी दरिया सिंध में ईंदो। दरिया जी ॿोॾि ऐं ॿाहिरि जी ॿोॾि थोरो मुख़्तलिफ़ आहे, इहो नाज़रीन तव्हांखे ज़हन में रखणु घुरिजे। दरिया जी ॿोॾि उहो आपाशी खातो ॾिसंदो आहे, उनखे रेगुलेट कंदो आहे पाणी खे, पर जेका ॿाहिरि जी ॿोॾि आहे, ॿाहिरि जी असांजे उलहंदे ऐं उभरंदे दरिया खां जेके इलाइक़ा आहिनि उतां जेके पाणी अचे थो ऐं पोइ वरी उहो पेनिट्रेट थिए थो ऐं पोइ स्टॉर्म ड्रेनेज न हुजण करे सिम नाला भरिजी वञनि था, उहे उथली पवनि था, उहे रिवर्स कनि था, उहे बैक फायर कनि था, उहे बैक रिवर्स थियनि था ऐं पोइ ॿोॾि अचे थी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, शहर ॿुॾी वञनि था। केन शाह ऐं तव्हां ॾिठो त केन शाह मुकमल तौर ते ॿुॾी वियो ऐं ॿिया बि काफ़ी शहर इलाइक़ा ॿुॾी विया। उनजी छा तयारी आहे त मखदूम साहब काफ़ी हुते डिटेल ॾिनी, ॿुधायो वियो त छा छा थियो हो पोएं साल, इहो ॿुधायो वियो। हुन ॿुधायो त वधीक त असां वटि कराची, जामशोर, सखर वारा 3 लख टेंट, 19 लख मॉस्किटो नेट, 572 हैवी डी वाटरिंग पंप असां वटि मौजूदु आहे। हाणे इहो नंबर जेको आहे इहो कागज़नि में थो ॾेखारियो वियो आहे, ज़मीन ते केतिरो आहे, किथे किथे डिप्लॉय कयो वेंदो इहो नाहे ॿुधायो वियो ऐं इहो कीअं डिप्लॉय कयो वेंदो, केतिरनि ज़िलनि में किथे कहिड़ा वल्नरेबल ज़िला आहिनि, तालका आहिनि, इलाइक़ा आहिनि जिथे इहे पंप डी वाटरिंग पंप जेके आहिनि 1 क्यूसेक जा पंप हूंदा आहिनि, इहे नंढा नंढा पंप हूंदा आहिनि, इहे किथे किथे रखिया वेंदा, हिननि जी डिप्लॉयमेंट कीअं कई वेंदी, को तफ़सील कोन्हे। इन जो मैकेनिज़म छा हूंदो, छा इलाइक़ा जेके वधीक ख़तरे हेठि अची सघनि था उन जे लाइ को प्लान जोड़ियो वियो आहे। एतिरा मुंहिंजे ख़्याल में असांजा खाता जेके बहाली खातो त बिल्कुलु बि न हूंदो, उन वटि मां न सम्झां त एतिरी कैपेसिटी हूंदी त उहे तइ करे सघनि त किथे किथे कहिड़ियूं शयूं ॾिबियूं, छाकाणि त घणे भाङे
इमदाद ऐं डी वाटरिंग सेट घणे भाङे सियासी तौर ते असां ॾिठो पोएं साल बि ॾिना वेंदा रहिया आहिनि। ऐं जेको आपाशी जेको स्ट्रॉम ड्रेनेज जी जेका मैनेजमेंट हुई उहा बि असां ॾिठीसीं त सियासी तौर ते थी मुकमल तौर ते। हिकिड़ो वॾेरो चवे थो, हिकिड़ो भोतार चवे थो हितां मोकिलियो पाणी, ॿियो चवे थो हितां मोकिलियो, हिकिड़ो चवे थो मुंहिंजी ज़मीन बचायो, मुंहिंजो फार्म बचायो, मुंहिंजो मच्छी जो फार्म बचायो। इहे सभु शयूं असांखे नज़र आयूं पोएं साल। हिन दफ़े ख़बर न आहे कंहिंजी मच्छी जो फार्म बचंदो, कंहिंजो न बचंदो, इहो त बाद जी ॻाल्हि आहे। पर बहरहाल तयारी पंहिंजी जाइ ते आहे। पर इन में को नज़र नथो अचे त इहे जेके कंटीजेंसी प्लान ठाहिया वञनि पिया, इन जो तफ़सील छा हूंदो, हंगामी हालतूं, मशीनरी, डी वाटरिंग पंप, एमरजेंसी अमलो छा कंदो। 1122 असां वटि हिकिड़ो नओं सिस्टम आयो आहे, उनखे बि एक्टिवेट करण जी ज़रूरत आहे। PDA में काफ़ी इम्प्रूव कयो आहे बाय द टाइम सिंध में जेका असांजी PDM आहे उन काफ़ी इम्प्रूव कयो आहे। यादि रखण जी ॻाल्हि इहा आहे त PDA में वटि पंहिंजी का कैपेसिटी न आहे। हुन वटि 40-50 माण्हुनि जो टोटल सॼी सिंध में अमलो हूंदो आहे। कमु सॼो डिस्ट्रिक्ट ज़िले इंतिज़ामिया कंदी आहे ऐं जेके हेठि असिस्टेंट कमिश्नर सॼो सिस्टम हूंदो इहो कमु कंदो आहे। त उन्हनि वटि का मशीनरी हूंदी आहे। ॿियो बल्दियात जो अमलो सॼो कमु कंदो आहे, हुन वटि थोरी घणी मशीनरी हल्की फुल्की हूंदी आहे, मशीनरी त ख़ैर बिल्कुलु बि न आहे। त इहो सिलसिलो थियो। दरिया सिंध में अर्बन फ्लडिंग जो बि सरकार ॿुधायो त ख़तरो अचण जो आहे इम्कान, त हिन में अर्बन इलाइक़ा छा कनि पिया। ऐं उनखे अलावा महकमो रिलीफ जेको आहे आगाही फराम कंदो, सिर्फ़ु उनजो कमु इहो आहे। कचे जे इलाइक़े में बि माण्हुनि खे इतला फराम कयो वेंदो। ऐं सिहत जेको खातो आहे उनखे बि एमरजेंसी में अलर्ट कयो आहे त तव्हां बि अलर्ट रहो। मलेरिया ऐं इन सां थींदड़ जेकी बीमारियूं उन हवाले सां पंहिंजो दवाउनि जी फराहमी खे यकीनी बनायो। डिप्टी कमिश्नर खे हिदायतूं जारी कयूं आहिनि त पंहिंजो हंगामी प्लान ठाहे ॾियो असांखे, उनजो छा थींदो। आपाशी खाते खे चयो आहे बहाली ज़िले इंतिज़ामिया खे फंड्स जी फराहमी जो मसइलो। हाणे इहा हिकिड़ी अपॉर्चुनिटी आहे असांजे जेके बि इहे मैनेजर्स हूंदा आहिनि, फ्लड मैनेजर्स, डिज़ास्टर मैनेजमेंट जा, इन जे लाइ वरी अपॉर्चुनिटी हूंदी आहे ऐं इतां ई कमाई थींदी आहे। पोइ प्रॉब्लम इहो आहे सॼो सिस्टम ट्रांसपेरेंट न आहे, बिल्कुलु बि ट्रांसपेरेंट न आहे। इहो कोर्ट में केस बि थियो पोएं साल, तव्हांखे यादि हूंदो। सखर हाई कोर्ट में जॾहिं केस थियो त उते तमामु घणी एनॉमलीज़ निकितियूं ऐं उते ॾिठोसीं असां त डिप्टी कमिश्नर्स, कुझु ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स कहिड़े तरीक़े सां मामलनि खे मैनेज कयो। टेंट ऐं ॿियो सामान हेॾा होॾा थी वियो, सॼो मामलनि बाणनि ते पहुतो न। इहे सॼियूं रिपोर्ट्स आयल आहिनि। इहे जेकॾहिं खोटींदासीं त काफ़ी शयूं निकिरी ईंदियूं। हिन हवाले सां हिन भेरे राशन टेंट जेको आहे इहो गोदामनि में रखियो वेंदो। ॻाल्हि सॼी इहा न आहे तव्हां वटि टेंट, तव्हां वटि सामान, सॼो सिंध हुकूमत जा रिसोर्सिस बि थी वेंदा। पहिरीं ॻाल्हि त ख़ुदा करे इहा एमरजेंसी थिए न, पर जेकॾहिं थिए थी, जेकॾहिं इन सॼे मामले खे ट्रांसपेरेंट ठाहियो वेंदो त ख़ुदि हुकूमत जी नेकनामी थींदी, ख़ुदि हुकूमती पार्टी जी नेकनामी थींदी, उन्हनि माण्हुनि जी नेकनामी थींदी। इनखे तव्हां जेतिरो ट्रांसपेरेंट ठाहींदो ओतिरो बहितरु थींदो। जेकॾहिं तव्हां मिसाल तौरु दादू ज़िले खे तव्हां सामान ॾिनो आहे, टेंट न आहिनि, राशन ॾिनो आहे, जेको बि सामान ॾिनो आहे त हुनजो सॼो ट्रैक रिकॉर्ड हुजे, कहिड़नि माण्हुनि खे ॾिनो, केतिरो ॾिनो, उन्हनि जा शनाख़ती नंबर, उनजी सॼी डिटेल मौजूदु हुअणु घुरिजे ऐं उहा वेबसाइट ते हुजणु घुरिजे। ईअं न आहे त इहे सभु डिटेल उते पयूं आहिनि, कंहिंखे ख़बर न आहे छा थियो, पोइ असांखे सिर्फ़ु रिपोर्टूं ईंदियूं आहिनि ऐं असांखे वरी ॿुधायो वेंदो असांजी हीअ प्रेस रिलीज़ आहे, हिनखे रिपोर्ट तव्हां करे छॾियो त DC साहिबु हीअ विरायो, DC साहिबु विरायो। इहो काफ़ी न आहे। काफ़ी इहो बहितर इहो थींदो त हिनखे जेतिरो तव्हां ट्रांसपेरेंट कंदो, तव्हां माण्हू तव्हां ते ट्रस्ट कंदा, मीडिया बि तव्हां ते ट्रस्ट कंदो, तव्हांजी जेकॾहिं पार्टी जो को मुखालिफ़ बि आहे उहो बि तव्हां ते ट्रस्ट कंदो। त हिन में को हर्ज न आहे का इहा सलाह ॾियण में बुरो न मल्हाइणु घुरिजे ऐं इहा हिकिड़ी बहितर सलाह आहे त तव्हां हिन सॼे सिस्टम खे ट्रांसपेरेंट ठाहियो। अॻुवाट तयारी जा समूरा तफ़सील माण्हुनि ते पहुचायो ऐं सामान जो तफ़सील जेको तव्हां वटि मौजूदु आहे उनजो प्लान, सॼो हिकिड़ो जोड़ियल प्लान सॼो तव्हां पंहिंजी वेबसाइट ते जारी कयो। सिंध सरकार जारी कए, तमामु सुठा पढ़ियल लिखिया माण्हू सिंध सरकार में मौजूदु आहिनि, उहे सभु कुझु मैनेज करे सघनि था। हिन में का बि वॾी साइंस कोन्हे। हीअ त डिज़ास्टर कुझु कोन्हनि, दुनिया में तमामु घणा डिज़ास्टर ईंदा रहिया आहिनि ऐं हुते तमामु प्रोफेशनल नमूने सां ऑर्गनाइज़ तरीक़े सां इनखे मैनेज कयो वेंदो आहे। त काड़ी वॾी ॻाल्हि कोन्हे ऐं इनखे मैनेज करण लाइ NGOs जी हेल्प वठी सघिजे थी, उहे प्रोफेशनल UN नेशन जा सिस्टम जी हेल्प वठी सघिजे थी, पर तयारी भरपूर करणु घुरिजे। हीअ टाइम आहे, 20 ॾींहं बचिया आहिनि, 20 ॾींहंनि में तयारी पंहिंजे ख़ुदा करे इहे न अचनि, इहो सभु जेको ॾुखियो वक़्तु आहे इहो फ़िलहालु गुज़री वञे, पर तयारी पंहिंजी मुकमल हुजे। कहिड़े ॻोठ खे जेकॾहिं पाणी अचे थो त किथे शिफ्ट कबो, हुननि जी डेज़िग्नेटेड प्लेस अॻे ई हुजे। सॼी दुनिया में हिकिड़ो आम स्टैंडर्ड प्रैक्टिस आहे त फलाणे ॻोठ जेकॾहिं ॿुॾे थो, हिते पाणी अचे थो, हिते तबाही थिए थी, त हिन ॻोठ खे माण्हुनि खे कढी, हीअ तव्हांजो स्कूल आहे, अॻुवाट ई हुननि खे ख़बर हुजे त स्कूल आहे, सरकारी बिल्डिंग आहे, हिते तव्हां अची हिते वेंदो, हिते पनाह वठंदो, हुते तव्हांजो सॼो सिस्टम अॻे खां मौजूदु हूंदो। त हीअ जॾहिं सिस्टम ठही वेंदा, हिन में को अहिड़ी काॾी साइंस कोन्हे, काई ॾुखिया कोन्हे। थोरी महिनत जेकर असिस्टेंट कमिश्नर साहिबान कनि त इहो सभु कुझु मैनेज करे सघंदा। इन सॼे मामले खे वेबसाइट ते विझनि
त इन सां सॼी ख़बर पइजी वेंदी, डुप्लीकेशन न थींदी सामान जी, ऐं उन खां अलावा जेको सामान विरहाए वेंदो उहो हिकिड़े हंधि विरहाए वेंदो, हिकिड़ी जाइ ते 20 ॼणा कोन वेंदा, मुख़्तलिफ़ जायुनि ते वेंदा, उन सां रिसोर्सिस बि असांजा बचंदा, सभिनी जा सिंध सरकार जा असांजा सभिनी जा रिसोर्सिस आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि आहे त इहो सिस्टम जेकर ठही वञे थो, असां सभिनी खे सिंध सरकार जी, हुननि इदारनि जी, PDMS में डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया जी मदद करणु घुरिजे। इहो न आहे त हर वक़्तु तनक़ीद करणु घुरिजे त हिननि ग़लति करे छॾियो आहे, सही करे छॾियो आहे, पर मदद करणु उन्हनि जी तमामु ज़रूरी आहे। छाकाणि ॾुखियो वेठा तनक़ीद खे पोइ ॾिसी वठंदासीं, पर ज़रूरी आहे, ग़लतियुनि जी निशानदेही करणु ज़रूरी आहे, पर ख़ाम ख़ा ग़ैर ज़रूरी तनक़ीद हुननि खे हुनजो कमु करणु ॾिनो वञे ऐं हुननि जी हेल्प कजे त जीअं माण्हुनि खे तकलीफ़ घटि में घटि थिए। त इहो साईं असांजी गुज़ारिश हुई अॼोके इन सेगमेंट में।